नून लीग ऐं MQM जे इतिहाद सां फ़ाइदो पीपल्स पार्टी खे थींदो। किंग्स पार्टी हर चूंड में कंहिं न कंहिं तरीक़े सां साम्हूं ईंदी आहे। ईंदड़ आम चूंडुनि में किंग्स पार्टीज़ जो हशर 2008 वारो थींदो। हिन भेरे सिलेक्शन न पर इलेक्शन थींदी। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पाकिस्तानी अवाम खे फ़ैसिलो करणु ॾिनो वञे त उहो कंहिंखे वज़ीर आज़म बणाइणु चाहे थो। नून लीग सिंध में जंहिं शख़्स खे सदर मुक़रर कयो आहे उन माज़ीअ में PP क़यादत ते केस ठाहिया। संदसि मुक़ररीअ सां सवाल पैदा थियनि था। अरिड़हीं तरमीम सां जमहूरियत खे पटड़ीअ तां लाहिण जा समूरा दग बंदि करे छॾिया। लाडला आज़म खे ख़तमु करण लाइ अञा वधीक महिनत जी ज़रूरत आहे। शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार करण रियासत जी ज़िम्मेवारी आहे। इहो जवाज़ी ग़लति आहे त कातिल कचे में लिकल आहे। कातिल कचे में हुजे या कंहिं ॿिए हंधि कातिलनि जी गिरफ़्तारी हुकूमत ऐं पुलिस जी ज़िम्मेवारी आहे। सुध समावरे वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी चयो आहे त इलेक्शन जी तारीख़ अची वई आहे। हाणे कंहिंखे बि शक ऐं शुबा पैदा न करणु घुरिजनि। निगरान हुकूमत जो कंहिं बि सियासी पार्टी ॾांहुं झुकाव नाहे। शफ़ाफ़ चूंडूं कराइण निगरान हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। सुप्रीम कोर्ट जे जस्टिस मज़ाहिर अली नक़वी सुप्रीम जुडिशियल काउंसिल तरफ़ां ॾिनल शोकास नोटिस जो जवाब ॾियण बदिरां काउंसिल ते ई एतिराज़ वारे छॾिया। 27 अक्टूबर ते चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में थियल सुप्रीम जुडिशियल काउंसिल जे इजलास में जस्टिस मज़ाहिर नक़वी ख़िलाफ़ रेफरेंस ते खेसि शोकास नोटिस जारी कंदे 10 नवंबर ताईं जवाब घुरियो वियो हो। ज़रियनि मूजिब जस्टिस मज़ाहिर नक़वी, जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा, जस्टिस सरदार तारिक ऐं जस्टिस नईम अख्तर अफ़गान ते एतिराज़ वारनि ते शोकास नोटिस जो जवाब ॾियण खां इनकार करे छॾियो। जस्टिस मज़ाहिर नक़वी जुडिशियल काउंसिल में पेश कयल रेफरेंस ऐं शाहिदनि जो रिकॉर्ड बि घुरी वरितो। सुप्रीम कोर्ट संगीन गद्दारी केस में परवेज़ मुशर्रफ जी सज़ा ख़िलाफ़ अपील ॿुधणी लाइ मंज़ूर करे वरिती। अदालत परवेज़ मुशर्रफ जी तरफ़ां से रजिस्ट्रार जा एतिराज़ ख़तमु करे छॾिया। रजिस्ट्रार ऑफिसर खे परवेज़ मुशर्रफ जी दरख़्वास्त ॿुधणी लाइ मुक़रर करण जी हिदायत। चीफ जस्टिस पुछाणो कयो त ख़ुसूसी अदालत जे फ़ैसिले ख़िलाफ़ अपील सिधी रीत सुप्रीम कोर्ट में अची सघिजे थी। परवेज़ मुशर्रफ जे वारसनि सां राब्तो करे ॿुधायो त छा अपील में धुर थींदा। जेलुनि मां ख़तरनाक दहशतगर्दनि खे कंहिं आज़ाद कयो, केरु ज़िम्मेवार आहे। ऐवान जो इन कैमरा इजलास सदाए समूरनि स्टेक होल्डर्स खे घुराए पुछाणो कयो वञे त कंहिं अफ़गानिस्तान मां समेत दहशतगर्दनि खे पाकिस्तान अचण जी इजाज़त ॾिनी। नून लीग जे सेनेटर इसाक डार जो सेनेट में मुतालबो। इसाक डार चयो त असांजी हुकूमत मुल्क में अमन अमान जी बहालीअ लाइ ज़रब अज़ब ऐं रदुल फ़साद ऑपरेशन शुरू कयो। जवाननि बि वतन लाइ जानियूं क़ुर्बान कयूं। ज़िम्मेवारनि जी निशानदही थियणु घुरिजे। कराची जे अस्पताल में दाख़िल बलोचिस्तान खां कांगो वायरस में वरतल हिकु ॿियो मरीज़ फोत। कांगो वायरस विखे फोतियुनि जो अंक वधी 3 थी वियो। कांगो वायरस जे मरीज़नि खे अॼु बलोचिस्तान मां ॻणती जोगी हालत में कराची मुंतक़िल कयो वियो हो। सिहत खाते बि कांगो वायरस विखे वधीक हिकु मरीज़ जे फोत थियण जी तस्दीक़ करे छॾी। सिंध जे सिहत खाते कांगो वायरस जे रोकथाम लाइ हंगामी हालतुनि जो ऐलान करे छॾियो। सिंध जे सरहदी इलाइक़नि में तिबी कैंप्स क़ाइमु करण लाइ लाॻापियल ज़िलनि खे हिदायतूं जारी। सिहत खाते मूजिब बलूचिस्तान मां कांगो वायरस जा आयल 7 मरीज़ कराची जे अस्पताल में फोत थी चुका आहिनि। बकरे जे गोश्त मां कांगो वायरस पकड़जण जो अंदेशो आहे। जानवरनि खे चिचड़नि मां वायरस लॻे थो, जंहिं सबबि कासाई ऐं गोश्त खाईंदड़ शिकार थियनि था। सरहदी इलाइक़नि में कैंप्स ऐं आइसोलेशन वार्ड्स क़ाइमु कया पिया वञनि। हमास ऐं इसराइल विच में कैदियुनि जी मटासटा जो मुआहिदो थी वियो। अरब टीवी मूजिब ॿिन्ही धुरनि में केतिरनि ई ॾींहनि जी ॻाल्हियुनि खां पोइ मुआहिदो तइ थियो।
मुआहिदे तहत इसराइली जेलनि में क़ैद फ़लस्तीनी औरतुनि ऐं ॿारनि जी आज़ादीअ जे बदिले हमास यरगमाल बणायल 100 औरतुनि ऐं ॿारनि खे आज़ाद कंदो। हमास वटि 241 खां वधीक इसराइली क़ैदी आहिनि। गज़ा खे कब्रिस्तान में तब्दील कंदड़ इसराइली फ़ौज जा सिहत मर्कज़ ते हमला जारी। इसराइली फ़ौज अस्पतालुनि ते बम गिराए छॾिया। केतिराई फ़लस्तीनी शहीद। गज़ा में शहीद फ़लस्तीन जो अंक 11,000 खां वधी वियो। फ़लस्तीन बाबति इस्लामी मुल्कनि जी तंज़ीम OIC जो इजलास सुभाणे जिद्दा में थींदो। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ इजलास में शिरकत लाइ सऊदी अरब पहुची वियो। पीपल्स पार्टी में शामिल थींदड़ बलोचिस्तान जे अॻवाननि जा नून लीग क़यादत ते संगीन इल्ज़ाम। चंगेज़ खान जमाली, सनाउल्लाह ज़हरी, कादर बलोच, सादिक उमराणी ऐं ॿियनि कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त नून लीग क़यादत नज़रअंदाज कयो। आसिफ ज़रदारी सूबनि खे हक़ ॾिना। पीपल्स पार्टी जे यौम तासीस ते बलोचिस्तान में वॾो जलसो कंदासीं। सिंध में का बि तब्दीली नाहे आई। निगरान वॾो वज़ीर नाकाम थी वियो। निगरान सरकार जे हूंदे गुज़िरियल हुकूमत वारो निज़ाम हली रहियो आहे। करप्शन जो तरीक़ेकार बि साॻियो आहे। SUP सदर सैयद ज़ैन शाह ऐं GT अॻवान सफ़दर अब्बासी जी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। ॿिन्ही अॻवाननि जो चवणु आहे त पाकिस्तान में बहराननि जूं ज़िम्मेवार उहे ई पार्टियूं आहिनि जिन अॻु हुकूमत कई। निगरान हुकूमत सिस्टम खे ख़तम करण जी ॻाल्हि कई, पर इहो सिस्टम अञा हले पियो। झरलो ऐं धांधली कंदड़ अञा कुर्सियुनि ते वेठल आहिनि। सिंध में गैर कानूनी तौर तरसियल अफ़गाननि समेत ॿियनि परॾेहिनि ख़िलाफ़ असराइती कार्रवाई न थी सघी। दादू मां 109 शकी गिरफ़्तार। मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा ऐं धरना। टंडोलयाल में जसम चेयरमैन रियाज़ चांडियो ऐं जस्कम अॻवान न्याज़ कालाणी जी अॻवानी में रैली कढी वई। दौड़ ऐं कंदकोट में जस्कम जे सॾ ते अफ़गाननि जी नेकारी लाइ एहतजाज। कोटड़ी में क़ौमी अवामी तहरीक ऐं पाकिस्तान नौजवान तहरीक जे सॾ ते रैलियूं कढियूं वयूं। गैर कानूनी परॾेहिनि खे फौरी तौर नेकाली ॾियण जो मुतालबो। दादू में आम चूंडनि दौरान 670 पोलिंग स्टेशन कायम करण जो फ़ैसिलो। सूबा इलेक्शन कमिश्नर एजाज अनवर चौहान चूंडनि जे सिलसिले में दादू जे पायलट हाई स्कूल ऐं गर्ल्स पायलट स्कूल जो दौरो कयो। सूबा इलेक्शन कमिश्नर जे ज़िले इंतज़ामिया सां बि गॾिजाणी। ईंदड़ चूंडनि लाइ समूरा घुरिबल क़दम खणण जी हिदायत। कराची में ऑनलाइन टैक्सी ड्राइवर जो लाश हथ अचण वारे वाक़े में अख़बर आई। टैक्सी ड्राइवर शाहज़ेब जे क़त्ल में औरत समेत केतिरनि जवाबदारनि जे मुलविस हुजण जो इंकशाफ। वारिस सचल थाणे ते केस दाख़िल कराइण बाद मक़तूल जो लाश हैदराबाद खणाए विया। पुलिस जो चवणु आहे त शाहज़ेब जे क़त्ल में मुलविस जवाबदार सरकारी नंबर प्लेट वारी महांगी गाॾी में सवार हुआ। गाॾी अछा कपड़ा पहिरियल हिकु शख़्स हलाए रहियो हो। अॻी सीट ते नारी बि वेठल हुई। ट्रेकर सबबि गाॾी बंदि थियण ते नारी खे हिकु ॿी गाॾी में सवार कयो वियो। शाहज़ेब खे क़त्ल करण बाद रत बंदि करण जी कोशिश कई वई। जवाबदारनि पारां उछलायल सामान में हिकु होटल जी चाबी बि मिली आहे। कराची जे इलाइक़े शाह फैसल कॉलोनी में हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो क़त्ल। पुलिस जो चवणु आहे त शहरी पंधु वञी रहियो हो त ॿिनि हथियारबंदनि फायरिंग करे खेसि क़त्ल कयो। मारिजी वियल शख़्स जी सुञाणप सऊदुर रहमान तौर थी आहे। मामलो ज़ाती दुश्मनी लॻी रहियो आहे। वधीक जांच करे रहिया आहिनि।
हैदराबाद जे 4 कॉलोनियुनि जी बिजली बंद हुअण ते शहरनि जो हेस्को ख़िलाफ़ हाईवे ते धरणो, टायरनि खे बाहियूं, केतिराई कलाक ट्रैफ़िक मुअतल रही। अल ख़ैर सोसाइटी, गुलिस्तान नूर मोहम्मद बख्श शोरो ऐं अल रहीम सोसाइटी जे रहवासियुनि बिजली बंदिश ख़िलाफ़ एहतजाज कयो। बिजली बहाल थियण बाद धरणो ख़त्म कयो वियो। नवाबशाह वेझो ज़मीन जे तकरार तां ॻोठाणो क़तल, मक़तूल धुर लाश रखी धरणो भायो। ॻोठ बोतले में ज़रदारी ऐं उन्नड़ बिरादरी जे 2 धुरनि में ज़मीन जी तकरार तां हथियारबंदनि फायरिंग करे 65 वरियनि जे मोहम्मद सिद्दीक़ ज़रदारी खे क़तल कयो। वाटसन सांगड़ रोड ते लाश रखी 3 कलाक धरणो हयो। इंसाफ़ जी ख़ातिरनि ते एहतजाज ख़त्म कयो वियो। मीरपुर माथेलो वेझो ज़रई ज़मीन जी मालिकी तां बेवा औरत ते तशद्दुद, वीडियो वायरल। पुलिस जो चवणु आहे त ॻोठ समंदर ख़ान भयो में 2 धुरनि में ज़रई ज़मीन जी मालिकीअ तां झेड़ो थियो, जंहिं दौरान औरत नवाब ख़ातून ते तशद्दुद कयो वियो। 2 धुरनि जी रिपोर्ट दाख़िल कई आहे। मामले जी वधीक जांच कई वई। क्रिकेट वर्ल्ड कप जो दंगल में अफगानिस्तान पारां ॾिनल 245 रन्स जो हदफ़ हासिल करण लाइ ॾखण अफ्रीका जी बैटिंग जारी। अफगानिस्तान पारां अज़मतुल्ला 97 रन्स ठाहे नॉट आउट रहियो। अफगान टीम पहिरियां सेमीफाइनल जी डोड़ खां ॿाहिरि थी चुकी आहे। ऐं पाकिस्तानी टीम वर्ल्ड कप जे सेमीफाइनल में कीअं पहुची सघे थी। अॻोणे फास्ट बॉलर वसीम अकरम दिलचस्प ऐं सफ़ा आसान तरीक़ो ॿुधाए छॾियो। हिकु निजी टीवी जे प्रोग्राम दौरान मेज़बान सां खिल भोग कंदे वसीम अकरम चयो त हिकु ई तरीक़ो आहे जंहिंसां पाकिस्तानी टीम सेमीफाइनल में पहुची सघे थी। इन तरीक़े मूजिबि पाकिस्तानी टीम पहिरियां बैटिंग कंदे 280 रन्स ठाहे ऐं बाद में इंग्लैंड टीम जे समूरनि रांदीगरनि खे ड्रेसिंग रूम में बंदि करे छॾे।